नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद में ख़बर ॾींदा हलूं त ज़िले मटियारी चेयरमैन मटियारी मखदूम फ़खुर ज़मा पारां यूसी अंजन में तरक़ियाती कमनि जो इफ़्तिताह, दूल्हनि सरनायनि जो रक़्स, गुलनि जो वरखा, लौंगियूं ऐं जरकूं उॾायूं वयूं। आसिफ अली ज़रदारी महशियत वधाए मुल्क ऐं अवाम खे महांगाई जे आज़ार खां बचायो। हिन वक़्तु बिलाल भुट्टो ज़रदारी जे कयल अहकामात ते सिंध में पीपी हुकूमत तरक़ियाती कमनि ऐं रोज़गार जूं सहूलियतूं मुयसर करे रही आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मखदूम फ़खुर ज़मा यूसी अंजन शाह जे ॻोठनि सैलानी फ़कीर मंगरियो ऐं ॻोठ मोहम्मद ॾाहिरी में तरक़ियाती कमनि जो इफ़्तिताह करण दौरान ॻाल्हियूं कयूं। मखदूम फ़खुर ज़मा वधीक ॿुधाए त मटियारी ज़िले में तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो पियो वञे। जिते जिते रहियल स्कीमूं आहिनि उते उते कम जारी आहिनि। हिन मौक़े ते साहब ॾिनो शाह जावेद, शाह हाजी अज़ीज़ुल्लाह राहो, इमरान राहो, अब्दुल रज़ाक संग्रासी, लुकमान राजपूत, गुलाम अकबर ऐं ॿिया अॻवान मौजूद हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।